बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में पोलियो वर्कर कलसूम पठान सां एरिया इंचार्ज शान लाशारी ऐं अली अब्बास खोसो पारां मुबैना ॾाढाई। एरिया इंचार्ज शान लाशारी मीटिंग बहाने घुराए अली अब्बास खोसो जे घर में ज़्यादती जो निशानो बणायो। पोलियो वर्कर कलसूम पठान जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुतासिरा पोलियो वर्कर जी फरियाद ते केस दाख़िल करे छॾियो। वधीक जांच बि करे रहिया आहियूं जॾहिं त अञा ताईं मेडिकल रिपोर्ट नाहे आई। पुलिस दोदापुर में सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदरानी जे क़त्ल केस में कारहें इल्ज़ाम हेठि आयल नारी ज़ाहिदा खे दोदापुर पुलिस सिविल जज गड़ी खैरो जी अदालत में पेश करे छॾियो। मूंखे पंहिंजे ॾेरनि खां जान जो ख़तरो आहे, भाउ ॾांहुं वञणु चाहियां थी। नारी जे अहिड़े बयान ते अदालत खेसि भाउ मोहम्मद अली हवाले करे छॾियो। नारी क़त्ल जे ख़ौफ़ खां दोदापुर थाणे पहुती हुई। जैकबाबाद में JUI पारां पीअण जे मिठे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त जैकबाबाद में सख़्त गर्मी हुअण बावजूद शहरी पीअण जे मिठे पाणी जे फुड़े फुड़े लाइ तरसी रहिया आहिनि। जमीयत उलमा इस्लाम सिंध जे जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद महमूद सूमरो चयो आहे त अमेरिका अफ़गानिस्तान जंग में नाकाम थियण खां पोइ वापसि वञण जो ऐलान कयो त दुनिया में कोरोना वायरस पखिड़िजी वियो। कोरोना कुदरती आहे या केमिकल वॉर पर मौजूदु आहे, इन लाइ एहतियात करणु घुर्जे। पीपल्स पार्टी खे इलेक्शन खां पोइ ख़र्चो कढण जो मौक़ो न मिली रहियो हो। कोरोना जे नाले ते ख़ज़ाने खे लुटियो वियो। कोरोना जे नाले ते अरबे रुपयनि जे फंड्स में करप्शन करे पेट भरिया विया, पर कोरोना वबा में फ्रंट ते बीठल डॉक्टरनि खे हिफ़ाज़ती सामान बि न ॾिनो वियो। पीपल्स पार्टी हुकूमत सिंध में DCs ऐं SSP ज़रिए वापारियुनि खां चंदे जे नाले ते अरबे रुपया गॾु कया, जेके करप्शन जे वर चढ़ी विया। सिंध हुकूमत जे कोरोना नाले ते कढियल अरबे रुपयनि जे रुपए जो हिसाब वरितो वेंदो। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन JUI जैकबाबाद जे ज़िलई सदर डॉक्टर AG अंसारी सां भाउ जी वफ़ात ते ताज़ियत बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। रतो देरो बाईपास ते हथियारबंदनि जो फाइटर वन ठुल जे इंचार्ज अब्दुल लतीफ़ अबड़ो ते हमलो। सरकारी हथियार फुर। अब्दुल लतीफ़ अबड़ो ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतकिल। मिस्री वीसर ऐं उन जे ॿिनि पुटनि मुंहुं मथां हमलो कयो ऐं सरकारी हथियार फुर करे विया। इंचार्ज फाइटर वन अब्दुल लतीफ़ अबड़ो जो इस्पताल में बयान। जैकबाबाद वेझो दिलमुराद थाणे जी हद में ज़मीन जे मामले तां कटोहर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो वसकारो। 11 ॼणा ज़ख़्मी, सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतकिल। ठुल वेझो ॻोठ जानी खोसो में गोला ऐं खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो। 2 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल दाख़िल। जैकबाबाद में ठुल वासी महरुल्ला बंगलानी पारां धी जा कातिल गिरफ़्तार न थियण ते SHO B सेक्शन ठुल जावेद बिरोही ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज। ॻोठाणे जो चवणु हो त 1.5 महीनो गुज़री वञण बावजूद पुलिस मुंहिंजी न्याणी रुबीना जे कातिलनि नज़र मोहम्मद, अब्दुल गफ़ूर, अर्ज़ मोहम्मद ऐं नेक मोहम्मद खे गिरफ़्तार न पई करे। SHO मुख़ालिफ़ धुर खां 12 लख रुपया रिश्वत वरिती आहे, जंहिं लाइ उन्हनि खे गिरफ़्तार न पियो करे ऐं मूं ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे रहियो आहे। SSP जैकबाबाद मामले जो नोटिस वठी मुंहिंजी न्याणी जा कातिल गिरफ़्तार करे। 28 महीना अॻु मेहड़ में क़त्ल थी वियल यूनियन काउंसिल चेयरमैन करमुल्ला, संदसि पुटु मुख़्तियार ऐं भाउ काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी 6 जून ताईं मुलतवी। केस में ॼाणायल जवाबदार MPA सरदार खान चांडियो, संदसि भाउ बुरहान खान, अब्दुल सत्तार चांडियो, गिरफ़्तार थियल ॿई जवाबदार अली गौहर चांडियो ऐं सिकंदर चांडियो बि दहशतगर्दी ट्रोड़ अदालत मीरपुर माथेलो में पेश। ॾाॾे पीउ ऐं चाचे जे क़त्ल केस जी पोइवारी कंदड़ उमे रुबाब बि अदालत पहुती। अदालत ते भरोसो आहे, इंसाफ़ जी मुंतज़िर आहियां। अदालत खे अपील आहे त केस जल्द उकलायो वञे। उमे रुबाब जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। शिकारपुर वेझो लखी ग़ुलाम शाह थाणे जी हद ॻोठ गुल मोहम्मद होती भरिसां चुल्ह मां चिण गुथण सबबि गिशकोरी बिरादरी जे 10 घरनि खे बाहि वकोड़े वई। 3 वरहनि जी मासूम नींगरी सनिया सड़ी फौत। घर में पयल कीमती सामान, अनाज वग़ैरह सड़ी ख़ाक। बाहि लॻण सबबि 2 ढोर बि सड़ी मरी विया। मुतासिरनि में अब्दुल मजीद, सजावल, मोहब्बत ऐं मोहम्मद हयात गिशकोरी शामिल। सॼी ॼमार जी कमाई सड़ी रख थी वई आहे। हुकूमत ऐं सरहंदी वारा मदद कनि, मुतासिरनि जी अपील। उबावड़ो लॻ खमड़ा थाणे जी हद ॻोठ पीरबख्श मज़ारी में घरू अणबण तां 24 वरहनि जी माई अल्लाह ॾिनी मज़ारी पंहिंजे घर जे गार्डर में रसो ॿधी फाहो खाई आपघात करे छॾियो। इतला ते हद जी पुलिस लाश सरकारी तहवील में वठी तालका अस्पताल उबावड़ो खणाए आई, जितां कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद औरत जो मड़ वारिसनि हवाले कयो वियो। सखर में बिरोही पाड़े जे रवासिन लाशारी बिरादरी जे माण्हुनि अली हैदर लाशारी, खामन बख्श लाशारी ऐं अहमद लाशारी जी अॻवानी में घर ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज।
जतोई बिरादरी जे ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि अब्दुल जब्बार जतोई, अब्दुल सत्तार जतोई, माइक्रो कॉलोनी जे पुलिस चौकी इंचार्ज कादिर बख्श अबड़ो जी मदद सां असांजे घर ते कब्ज़ो कयो आहे। कादिर बख्श अबड़ो पारां खेनि गिरफ़्तार करण बजाए असां मथां कूड़ो केस दाख़िल करे असांजो हिकिड़ो माण्हू खंभे वियो आहे। SSP इरफान अली समो खे अपील था करियूं त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। शिकारपुर भरिसां फैज़ूल आड़े वटि इंडस हाईवे ते ॿिनि कारनि में आमो साम्हूं टक्कर। कंदकोट वासी अब्बास मीरानी नाले हिकु ॼणो फौत, 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में अमरलाल, मेहल ऐं रजब अली शामिल, ॻणती जोगी हालत में सखर मुंतक़िल। कराची में शहीद थियल उस्मान मलाह जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अमीरुल बहर पारां अली हसन मलाह, अशरफ मलाह ऐं मंसूर चांडियो जी अॻवानी में घारो प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कराची में अफ़गाननि हथां नाहक क़तल थियल उस्मान मलाह जा कातिल गिरफ़्तार न थियण सिंध हुकूमत जे मुंह ते चमाट आहे। कराची में हिकु साज़िश तहत सिंधी माण्हुनि खे क़तल करे ख़ौफ़ ऐं हिरास पखेड़ियो पियो वञे त जीअं मुस्तक़बिल में सिंधी कराची मां लॾपलाण करे वञनि ऐं धारिया कराची ते क़ाबिज़ थी वञनि। उन्हनि IG सिंध खां घुर कई आहे त शहीद उस्मान मलाह जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जे कटहड़े में आंदो वञे। सखर में मुबारकपुर जे ॻोठ ठिकराटो जे रहवासिन मोहतम बिरादरी जे मर्द तोड़े औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी पंहिंजी बिरादरी जे बाअसरनि अब्दुल लतीफ़ महतम, जमालुद्दीन महतम ऐं निज़ामुद्दीन महतम जी गिरफ़्तारी लाइ सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि जो चवणु हो त बाअसरनि कुझु ॾींहं अॻु बख़्तावर महतम खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करण बैदि जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो हो, जंहिंजो केस दाख़िल हुअण बावजूदि मुबारकपुर पुलिस खेनि गिरफ़्तार करण बजाए असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। SSP सखर नोटिस वठी असांखे इंसाफ़ फराहम करे। एक्सपेंडेड इम्यूनेशन प्रोग्राम सिंध जे प्रोजेक्ट डायरेक्टर अकरम सुल्तान DHO ऑफिस में सेहत खाते मटियारी जे अमलदारनि सां गॾिजाणी बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध अंदरि हिन वक़्तु पोलियो जा 47 केस मौजूदु आहिनि। सिंध में गावी वैक्सीनेटर्स खे जल्द पको कयो वेंदो। हलंदड़ साल 16 लख खां मथे ॿारनि खे 6 बीमारियुनि खां बचाव लाइ फुड़ा पीआरबा, जेको कमु कोरोना सबबि मुतासिर थियो आहे, जंहिंखे ॿीहर बहितर नमूने करण लाइ असां सूबाई वज़ीर सिहत जी हिदायतुनि ते कमु शुरू करे ॾिनो आहे। काज़ी अहमद में पीरपाड़े जे रहवासी लाल बख्श लोहर जो 17 महीना अॻु सेवण शरीफ में क़तल थी वियल नौजवान पुट ऐं उनजे दोस्त जो कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। लाल बख्श लोहर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 17 महीना अॻु मुंहिंजे नौजवान पुट अब्दुल मजीद ऐं उनजे दोस्त नज़ीर भुट्टो खे हितां जो बाअसर शख़्स सुभान बालादी धोखे सां सेवण शरीफ शादी तक़रीब में शिरकत लाइ पंहिंजी कार में खणी वियो, जिते ॿिन्ही नौजवाननि खे लोहे सरियनि सां इंतहाई बेदर्दी सां धक हणी क़तल करण बैदि संदन लाश दरगाह लकी शाह सदर वेझो रेलवे क्रॉसिंग वेझो उछलाए वाक़े खे रोड हादसे जो रंग ॾिनो। असीं हद जे थाणे थेबाट ते केस दाख़िल करायो। पुलिस सुभान बालादी खे गिरफ़्तार बि कयो ऐं बाद में उन खां ॻरी रिश्वत वठी खेसि आज़ाद करे छॾियो। 17 महीना गुज़रण बावजूदि पुट ऐं उनजे दोस्त जे खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे। IG सिंध खे अपील थो करियां त मुंहिंजे पुट ऐं संदसि दोस्त जे खून सां इंसाफ़ कयो वञे। गढ़ी चाकर में अॻूणे MPA चीफ सरदार रहीम बख्श खान बोज़दार जी वालदा लाॾाणो करे वई। सोग में गढ़ी चाकर शहर बंद। ईदगाह में नमाज़ जनाज़ा अदा करण बाद अबाणे कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले। STP अॻवान जाम अब्दुल फताह समेजो, सैयद लाल शाह, रईस अली गौहर नाइज, अब्दुल मजीद खान गबोल समेत सियासी समाजी धुरिन पारां ताज़ियत जो सिलसिलो जारी। मकली में अवामी तहरीक जी सीनियर अॻवान ऐं रसूल बख्श पलेजे जी भेण हूरुल निसा पलीजो जे प्लाट ते ॾोहारिन पारां कब्ज़ो करण ख़िलाफ़ अवामी तहरीक जो एहतजाज। अवामी तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र लाल जरवार, मेहरान सिंधी, एडवोकेट साजिद हुसैन महेसर ऐं मिठा खान लाशारी पारां जारी कयल प्रेस पधराई में हूरुल निसा पलीजो जे प्लाट ते ॾोहारिन पारां कब्ज़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। अॻवाननि जो चवणु हो त अवामी तहरीक जे अॻवाननि तोड़े हर हिकु कारकुन पंहिंजे पोरियत तबिके, बुनियादी इंसानी हक़नि, क़ौमी वसीलनि जी मालिकी, हक़ हुकुमरानी, जमहूरियत जी बहाली, अदलिया ऐं मीडिया जी आज़ादी, औरतनि, ॿारनि, मज़दूरनि, हारिन ऐं पोरियत जे हक़नि लाइ मुसलसल जिदोजहद कई आहे। अदी हूरुल निसा पलीजो जे प्लाट ते पेशावर ॾोहारिन तरफ़ां कब्ज़ो सिंध जो को बि बाशऊर ऐं वतन दोस्त फ़र्द बर्दाश्त न कंदो। अवामी तहरीक जे अॻवाननि ज़िलई इंतिज़ामिया ठठे खां घुर कई आहे त कब्ज़ाखोर ॾोहारिन ख़िलाफ़ फ़ौरी तौर ते क़ानूनी क़दम खयो वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।